सभु कोचऊं असांजो ॻोठु ॾाढो सुठो आहे। असांखे पंहिंजे ॻोठ सां ॾाढो प्यारु आहे। असीं ॻोठ खे साफ़ु सुथिरो रखंदा आहियूं। गिटियुनि में गंद किचिरो कोन उछलायूं। ॻोठ खां परे हिकु खॾु आहे, उन में किचिरो उछलाईंदा आहियूं। असांजे ॻोठ में कुंभार, वाढा, लोहार ऐं मोची आहिनि। उते दर्जी को दुकानु बि आहे। सिंधी सामान जो बि दुकानु आहे, जितां असांखे ज़रूरत वारियूं शयूं मिलनि थियूं। असांजे ॻोठ में छोकिरियुनि ऐं छोकिरनि लाइ स्कूल आहिनि। हिते हिकु इस्पताल बि आहे। इस्पताल में मरीज़नि जो इलाजु थींदो आहे। ॻोठ में हिकु मस्जिद बि आहे, जंहिं में ॻोठाणा नमाज़ पढ़ंदा आहिनि। ॻोठ जे चौधारी पोखून आहिनि। हर पासे सावक ई सावक आहे। आरी वॾी महिनत सां पोख कनि था। असीं सभु ॻोठाणा पाण में प्यार ऐं मुहबत सां रहंदा आहियूं। दुख सुख में हिक ॿिए जी मदद कंदा आहियूं।